कंडियारो भरसा मोहब्बत देरो जे ॻोठ परेल सरगाणी जे रहवासी 1 महीनो क़त्ल थियल ग़ुलाम हैदर सरगाणी जे क़त्ल केस में नामज़द जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। ॻोठाणनि मोहब्बत देरो खां रैली कढी स्टार चौक कंडियारो वटि पहुची एहतिजाजी मुज़ाहिरो कयो ऐं धरणो हंयो। धरणे सबबि कंडियारो खां ॿियनि शहरनि ॾांहुं ईंदड़ वींदड़ ट्रैफ़िक मुअतल थी वई ऐं गाॾियुनि जूं डिघियूं कतारूं लॻी वयूं। धरणे जो इतला मिलंदे ई ऑल पार्टीज़ अलायंस कंडियारो जा अॻवान मौलाना मोहम्मद रमज़ान ख़ासखेली ऐं ज़ुल्फ़कार मल्ला समेत ॿिया अॻवान बि धरणे हंधि पहुता ऐं मुज़ाहिरीन जी हिमायत कई। धरणे दौरान उते मौजूद मक़तूल ग़ुलाम हैदर सरगाणी जे वॾे भाउ मोहरम सरगाणी, अली शेर सरगाणी, अॾियल सरगाणी, अली हसन सरगाणी, वज़ीर ख़ान सरगाणी, अली मुराद सरगाणी समेत ॿियनि ॻोठाणनि क़ातिलनि जी गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। मक़तूल जे वारसनि मूजिबि बिना कंहिं ॾोह गुनाह जे जवाबदार निहाल सरगाणी केतिरनि में हथियारबंदनि सां गॾु संदन घर में घिड़ी सरेआम फायरिंग कई ऐं ग़ुलाम हैदर सरगाणी खे डंडा ऐं सरिया हणी सख़्त ज़ख़्मी कयो, जेको ज़ख़्मनि जी सूर न सहंदे नवाबशाह अस्पताल में फ़ौत थी वियो। वारसनि इल्ज़ाम हंयो त क़ातिल जवाबदार बाअसर आहिनि जेके अॼु बि सरेआम हथियारनि सां घुमी रहिया आहिनि, पर मोहब्बत देरो पुलिस हिन महिल ताईं खेनि गिरफ़्तार न करे सघी आहे। एहतिजाज कंदड़नि DIG शहीद बेनज़ीराबाद ऐं SSP नौशर फिरोज़ खां मुतालबो कयो आहे त ग़ुलाम हैदर सरगाणी जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ आला सतही जांच करे सख़्त सज़ा ॾिनी वञे।